वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है के अपडेट कंदा हलूं त इक़्तिसादी राब्ता कमेटी रमज़ान पैकेज जी मंजूरी ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि ACC जो इजलास थियो। यूटिलिटी स्टोर्स के 7 अरब 60 करोड़ ॾिना विया, जॾहिं त खंड ते 40 रुपया ऐं अटे ते 30 रुपया किलो सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बरां ते पहुचायूं पिया। इक़्तिसादी राब्ता कमेटी रमज़ान पैकेज जी मंजूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि ECC जो इजलास थियो। यूटिलिटी स्टोर्स के 7 अरब 60 करोड़ रुपया ॾिना वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ है के अपडेट कंदा हलूं त यूटिलिटी स्टोर्स के 7 अरब 60 करोड़ ॾिना वेंदा। खंड ते 40 अरब रुपया ऐं अटे ते 30 रुपया किलो सब्सिडी ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। के अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि ECC जो इजलास थियो आहे। यूटिलिटी स्टोर्स के 7 अरब 60 करोड़ ॾिना वेंदा। खंड ते 40 रुपया ऐं अटे ते 30 रुपया किलो सब्सिडी ॾियण जी मंजूरी ॾिनी वई आहे।